खैरपुरमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत HBL इंतजामिया के सहकार से कैंगरी तहलके के 34,000 मुस्तहक औरतुन के 7,000 की रकम सदन घर ते ॾियण जो सिलसिलो जारी है। HBL कैंगरी तहलके फ्रेंचाइज़ के इंचार्ज कुर्बान अली चन्ना पंहिंजी ऑफिस में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुस्तहक औरतुन के सदन घरन ते 7,000 जी इमदादी रक़म सिल्प समेत पूरी ॾिनी पई वञे। गैर कानूनी कटौती कंदड़नि ख़िलाफ़ बैंक पॉलिसी तहत कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन वधीक चयो त सोशल मीडिया ज़रिए बिना जवाज़ ट्रायल करे ब्लैकमेल करण की कोशिश कई पई वञे, पर कंहिं बि ब्लैकमेलिंग में अचण वारो न आहियां। जेकॾहिं कंहिंखे बि क़िस्त में कटौती की शिकायत हुजे त उहो इंतज़ामिया या असां सां राब्तो करे सबूत ॾींदो त कटौती कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मुस्तहक औरतुनि जो हक़ खाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वेंदा। कुर्बान चन्ना चयो त HBL जी इंतज़ामिया क़ाइदनि ऐं कानून ते अमल दरआमद कराइण खे यकीनी बनायो पियो वञे। हिन चयो त तहलके में सहूलियत ॾेई घरनि जी सरप्राइज़ विज़िट करे शिकायतुनि खे ख़तमु करे रहिया आहियूं।